177 पद आहे 1996 में शुरू थियो आहे। प्रभु हिन महिल ताईं कराईंदो आयो आहे। हर कैसेट निकिरंदो आहे असां सुखमनी साहिब जे पद जो। अॼु जो आहे संत संगे अंतर प्रभु दीठा, संत संगे अंतर प्रभु दीठा, ज्ञान अंजन गुर दिया ज्ञान अंधेर विनाश, हर कृपा दे संत भेटिया नानक मन प्रगास। शास्त्र नीति हिकिड़ो श्लोक चयो आहे विचार माला में, पहिरियों ज्ञान जो शास्त्र संत में पढ़ायो वेंदो। ज्ञान सलाका दैव लोचन, ज्ञान जो सरायूं बुद्धि रूपी अखियुनि में सतगुरु देव पाइनि था, ॾियनि था सरायूं पाए बाबा है ज्ञान जो। कंहिंमें बुद्धि में, कननि जे द्वारा ॿुधी करके मन जे द्वारा इहो बुद्धि में जमा कर जेकी ॿुधे थो। मनन कर इन खे तो मनन कयो तो अंदर टिकंदो, अंदर तॾहिं निध्यासन थींदो। अंदर आहे कोन गोदाम में वस्तु भरियल ई कोन्हे, तूं कढिजे काथां। वक़्तु तोखे पकड़ंदो कीअं संतनि जो वचन या दया कीअं पकड़जे। ज्ञान सिलाका दय बुध लोचन, बुद्धि रूपी अखियुनि में सरायूं ज्ञान जूं। करहे तम अज्ञान विमोचन, अज्ञान जो जेको पर्दो चढ़ियल आहे उन खे हटाइनि था, ज्ञान सां हटिजे थो। जगाइनि था अड़े मूंखे करणो छा, मां कयो छा। संत छा था चवनि, प्रभु छा थो चए। निरावरण करे जो श्री गुरु सतगुरु पर्दो हटाए था छॾनि, पूरो रोशन थी करे। नमो नमो ते चरण धार और अहिड़नि सतगुरुनि जे चरणनि में मुंहिंजो नमस्कार आहे। उन्हनि जे चरणनि खे मां हृदय में रखी सदाई मुंहिंजो ध्यानु सतगुरु जे चरणनि में लॻो रहे, चरणनि में लॻो रहे। ज्ञान अंजन गुर दिया अज्ञान अंधेर विनाश, हर कृपा ते। पर पहिरियों हरि जी कृपा थींदी कंहिं संत जो संग मिलाईंदो। संतनि जे संग करण सां करण सां करण सां श्री राम ज़ोर संत जे संग ॾिया, जंहिंमें तुंहिंजो मन मने। सचो संत तो कीअं चवंदो, भुल न कर मामा तूं नाम थो वठे, भुल न कर। मतां कजो थी पए वरी शंका उथाए विझे, वञ घुमी आ कोई संत तोखे पको लॻे जंहिंमें तुंहिंजी पक्की निष्ठा थिए, वरी मतां शंका न उठाए जाए। कोई ज़रूरत न आहे खल शेवंतुनि खे वधाइण जी। मुरीद करणु हिकिड़ो रोग आहे, बंधन में पवणो आहे। मुंहिंजा प्यारा, जंहिंमें तुंहिंजी पक्की आस्था थी वञे, तंहिं लाइ चवनि था हिते हरि जी कृपा सां संत मिलियो। संतनि जी संग करण सां संत असांखे विवेक सत्संग में ॾसे थो। हर संत श्री राम हे करणो आहे न करणो। सत्संग में जेको विवेक मिले थो, हे सत्य आहे असत्य आहे, इहो को गुरु करण खां पोइ कोन करणो आहे, इहो अॻ में करणो आहे। त अकर्म छॾणा आहिनि, कर्म जेके करण वारा आहिनि उहे करणा आहिनि। पर उन करण खां पोइ आदत बणिजी वेंदी, पंहिंजो पाण उहो कर्म निष्काम थी वेंदा। सहजे सहजे सुबुह को अमृत वेले उथणु, क्रिया कर्म पूजा दान पुंज सहजे सहजे थींदो वेंदो, महसूस न थींदो मां करे रहियो आहियां। श्री राम। सो मुंहिंजा प्यारा, त उन विवेक ते हली छा धर्म आहे छा अधर्म आहे, छा करण सां सुख मिलंदो, छा करण सां दुख मिलंदो, इहा पहिरीं सत्संग में सिखी करके असां जीवन सुंदर बणायो। उन कंदे पोइ उन पंहिंजे करण जे लाइ संतनि खे आशीष बख़्शिश पाइण जे लाइ असां हेॾे टाइम धन मन वक़्तु ॾेई करके संतनि में उहो शेवा करके सब कुछ समर्पण करे। छो जो संतन जो सॼो परोपकार लाइ हले थो, इन जो फल तोखे मिलंदो। संतन खे न को स्वर्ग वञणो आहे न को वैकुंठ जंहिं जोत में आया आहिनि उन में समाइजी वेंदा। तूं जेकी बि कंदे तुंहिंजे लाइ परोपकार फल तोखे मोटी मिलंदो। राम राम श्री राम श्री राम। मुंहिंजा प्यारा, त बसि पोइ तूं बख़्शिश वठी नाम सां जुड़ियो रहंदे दुनिया जूं केॾियूं बि तकलीफ़ूं हलंदियूं तूं गुलामां न थींदे। न सुठे कम में तोखे अहंकार थींदो, न खोटे में घबराइजी वेंदे। बुराइनि खां अहंकार खां ॿिन्ही खां तूं बचियो रहंदे उन बख़्शिश पाए करे। जेको विचल थिए थो मानो नाम सां जुड़ियो न आहे तॾहिं विकारनि में वञे थो या अहंकार में अचे थो, पंहिंजे सत्यानाश थो करे, उहो नाम सां न जुड़ियल आहे। हे निरंकारी पद आहे। श्री राम। प्रभु सब तू ही थो कराए, सब तू ही थो कराए, उथाए थो, विहाए थो, खावाए थो, पीआए थो, ॿुधाए थो, ॿोलाए थो, सब तू ही तूं आहे, सब तू ही तूं आहे। तंहिं लाइ हिते इहो संग काथों मिलंदो? संत संगे अंतर प्रभु दीठा, संत संगे अंतर
प्रभु दीना। संत संगे अंतर प्रभु दीठा। संत संगे अंतर प्रभु दीना। नाम प्रभु का लागा मीठा। नाम प्रभु का लागा मीठा। ओ नाम प्रभु का लागा मीठा। 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 ओ संत संगे अंतर प्रभु दीठा। संत संगे अंतर प्रभु दीठा। नाम प्रभु का लागा मीठा। नाम प्रभु का लागा मीठा। संत संग संत संग। संतन जे संग मां तोखे ज्ञान मिलंदो। कल असांजे इंदौर जे सतपुरुष संतोख दास जन वटि संत रहंदड़ आहे। हिते सत्संग कयूं पिया। मां अंदरि ॿुधां पियो श्री राम श्री राम शिवहम जी व्याख्या कयूं पिया। संतन जे संग मां इहा ख़बर पवंदी। संत पुरुष ॿोलनि पिया न तूं शरीर आहे, न तूं मन आहे, न तूं बुद्धि आहे, न तूं श्वास आहे, न पंज ज्ञान इंद्रिय आहे, न पंज कर्म इंद्रिय आहे, न चतुष्ट अंतःकरण आहे, न पंज प्राण आहे, पंज उपप्राण आहे। 24 जो शरीर विगणे वेंदो आहे, 14 जो विगणे वेंदो आहे। 14 देवताऊं बि मुक़ररु थियल, पर इहो तूं न आहे। तूं जेके निजी आहे ॿोलण वारो आत्मा बस। शिवोहम शिवोहम। संत संग अंतर प्रभु ॾीठा। प्रभु अंतर्यामी ते नालो पियल आहे। उहो अंतर्यामी सां सभु पाण आहियूं। प्रभु असांजे अंदरि वसे थो पियो। श्री राम त अंतर्यामी असांजो अंतर ॾिसूं था। मुंहिंजो मन छा थो चाहे, मुंहिंजी इंद्री छा थी चाहे, असां सभु बहितर ॼाणूं था। पंहिंजो पाण सां ईमानदार थियूं। ईमानदार थियण माना संत जेके चवनि था भाई विकारी ख़्याल उठाईंदे नतीजो भोगणो पवंदो। तूं पंहिंजो पाण सां शत्रुता थो ग्रहण करे। तुंहिंजो कोई शत्रु कोन्हे, कोई मित्र कोन्हे। तुंहिंजा वीचार ई शत्रु ऐं मित्र आहिनि। तूं वीचारनि खे सुंदर बणाए पंहिंजे हृदय में। मुंहिंजा प्यारा श्री राम श्री राम। अंतर प्रभु ॾीठा बस ॼाण पइजे। बस इन खे चइबो आहे। राधा सां मत में चयूं शब्द प्रकट थिए। मूंखे लॻंदो आहे शब्द प्रकट इहो आहे तुंहिंजे अज्ञान जे शब्दनि जे मथां ज्ञान जो वरस हुजे। बस तूं ज्ञान में हले। तुंहिंजो हर कदम, तुंहिंजी हर नज़र, तुंहिंजी हर क्रिया, तुंहिंजो हर ॿोल ज्ञान में हले। इहो शब्द प्रकाश अंदर में थियो, ॿाहिरि उहा प्रक्रिया में न आयो। उन अज्ञान अंधारो गुण अवगुण सभु बिखे। इन बिन जंत न कोय। श्री राम श्री राम। मृदु सुगंध कोमल तन तो भी कांटो होए। गुल में मधुरता है, सुंदरता है, कोमलता है, पर फिर भी कांटो आहे। ते अवगुण खत्म न थींदा, दबिया रहंदा आहिनि। अंधारो बत्ती बारी, अंधारो काॾे वियो, जम थी वियो, वरी बत्ती विसाई, वरी अंधारो। संत जे संग में ज्ञान में रहंदासीं, न त तुखमी असर वरी ज़ाहिर थींदो, ॿाहिरि निकितासीं। उन्ही शब्दनि सां असां उन्ही खे दबाए रखूं। बस श्री राम। उन्ही ज्ञान ते असांजो जीवन हले, गुणनि ते जीवन हले। नाम प्रभु का लागा मीठा। जॾहिं मिठो लॻी वियो पोइ उन्हनि पुरुषनि में जीअं पोइ तीअं उनखे चुप ईंदी वेंदी। असांजो सखी बाबा जंहिंजे वेठा आहियूं वरसी मल्हाइण में, बस नूरानी सतगुरु में जुड़िया, बस चुप थींदी वई। अंतर प्रभु ॾीठा, नाम प्रभु का लागा मीठा। सगल समगरी एकस घट माहे। सगल संगरी एकस घट माहे।
एकस घट मां अनकरूप नाना दृष्टा रूप नाना दृष्टा अनकरूप नाना दृष्टा बाबा अनेक रूप नाना दृष्टा सगल संगरी एकस घट मां जेकॾहिं संग जेके रखणा न ब सचाई जा अखर ब जीवन जा अखर सल असांजो मन महसूस करे सखी बाबा 8-8 10 ॾींहं कपिड़ा लाहिनि ओहो 4 वॻा मांखे 4 वॻा बाबा खे बसि ईअं हिंदुस्तान 11 महीना घुमियासीं फिर वो घुमायो 7 महीना बाबा गॾु चरणनि में रखियो 11 महीना गॾु हिकिड़े दॿे में 4 वॻा बाबा 4 जीवन जो जीवन गुज़रियो पंहिंजे शरण में रखियो हिन वक़्त ताईं मन में कॾहिं इच्छा न थी बम्बई हुजे कलकत्तो हुजे दिल्ली हुजे दुनिया हुजे घुमण वञा इहो लफ़्ज़ ॼण दिलि खे धकु लॻी वेंदा कोई चवंदा घुमी आयो मां चयो ईअं पुछो वाह थी आया इहा शइ मन में पैदा ई न कई आहे न कंहिं तीर्थनि ते न मंदरनि ते न धामनि ते कॾहिं बि न इच्छा ई न उथी सखी बाबा खे ॾिठोसीं त अचनि जंहिं शहर में रहनि अगरि गंगा आहे या नंदी आहे त साईं खे बाबा खे चइनि साईं हिते हीअ नंदी आहे सनानु चए हा सदाईं हलो बसि ईअं उन जी छा पाण जे लाइ हलो सदाईं आत्म स्वरूप में जुड़िया पिया आत्म तीर्थ करे निवास श्री राम श्री राम सदाईं इलाही इश्क जे देश में प्रेम में सदाईं हलिया स्नान कयूं नंदी जे कंठनि ते ई मंदर आहिनि छोटा छोटा साईं हे मंदर आहे हा हलो मथो टेकियूं ॾात वरितऊं तव्हां ज़रूरु न आहे त नंदी जे कंठे ते ई वॾो मंदर हुजे सुठो भरिसां आस पास उते जो उते ई केतिरा केतिरा मंदर कंठनि ते आहिनि साईं हे मंदर हे वॾो हे चई बसि बाबा खोड़ा बसि हाणे उहो छड़ो उन्हनि जे चवण ते मंदर आया चऊं खोड़ा बसि सुभाणे जो वरी हुनखे वेनती कंदा साईं हिन पासे हिकिड़ो वॾो मंदर ठहियो आहे हा ॾाढो सुठो आहे चई बा सभु ॾिठो पियो आहे बसि जवाबु इहो ॾींदा सभु ॾिठो पियो राम त प्रभु लाइ इहे जेके ॿोल असांजे हृदय में पिया त जीवन ई बणिजी वियो न चोड़ण न माणण न खाइण जी इच्छा न पाइण जी इच्छा जेकी आहे पाइणो आहे पोइ उन सां मगर घुराए करके हिन जीवन हिन बंदे हिन महिल ताईं न असां कॾहिं घर चयो आहे हे चाढ़ियो ओहो हो माफ़ी करे जेकी मिली वञे खाई वञे रोज़ ईद आहे जेकी मिली वञे श्री राम जी भक्ति में पए इन मौत है हे जीवन जेको प्रभु गुज़ारिया उहो अॻियां रखिजे थो क़बूल पए थो भक्ति कीअं बणबी जेसिताईं असांजे मन जूं वासनाऊं अञा असां सां आहिनि त सखी बाबा जीअं गुज़रिया उन्हनि बसि सगल समगरी एकस घट मां इन लाइ चयो त सभु कुझु हुन नंदर ॾिठो कोई पुछंदो हुन साईं पोइ त ईअं चवंदा किथे कंहिं प्रेमी पुछो अबा भरिसां जेका दरबार साहिब हुजे गुरनि जी दर्शन करे पोइ वञिजो बसि श्री राम मां अॻिले वर्सी ते बि ख़्यालु थियो ठाराए बि रखी हुयमि पर वर्सी साहिब जे वक़्तु मूंखे ई भुल थी वई धोतियूं बाबा जेको पाए धोती असां हितां ॾियूं था वठी वञे जॾहिं पुराणी थिए वरी असां ॾींदासीं धोतियूं पायूं असां और जणियाऊं केरु न कंदो सभई असां हिंदू धर्म वेठा आहियूं सभई पायूं मां जणियाऊं बि स्टॉक करायूं हाणे बि 2-3 ॾींहं विसरते पायूं स्टॉक पोयों पियो आहे वरी हाणे ॿुधायां थी भई हिन महिल हाणे न त बि सभु ॾींदा वेंदासीं साईं जन 14 ॾींहं अॻु में चोले छॾण खां श्री राम चंड जे ॾींहुं हे चोॾस आहे इन चंड गुज़रियल ते असांजो गोकलदास जेको असांजे हिन वक़्तु पाड़े जो हिते मुखी आहे उनखे घुराए शाम जो मां वेठो आहियां 2 परियामण सेठ आहिनि हिकु बाबा वेठो आहे चई अबा असां कुझु शेवाऊं लिखाइणियूं आहिनि लिख चई हा बुक खणी आयो लिख ओम सतनाम साई सतगुरु प्रसाद इहो लिखाईंदा हेठि लिखो हिंदू खे घुरिजे त जणिया चोटी लंगोटी पाए हे अखर लिख हिंदू खे घुरिजे दरबार साहिब दर्शन करण अचे तंहिंखां पोइ इएं 2 पॉइंट लिखाए वरी मथां शेवाऊं लिखाए चयूं बसि साईं पोइ चई बसि हाणे बुक रख पोइ इहे शेवा कजो पिया बसि
तो ख्याल ईंदो आहे गुरुनि शरण में रखियो आहे जणिया चोटी लंगोटी असां शलेनी में हलूं सगल समग्री एकस घट माए अनक रंग नाना दृष्टाएं जेके अनेक रंग नाना ॾिसण में अचनि था अखियुनि में उहो सभु उन जी समग्री उहा अंदरि पई आहे उन में समाए रहिया ॿाहिरि जी का इच्छा न रहे जॾहिं संत जो सही संग थींदो श्री राम श्री राम नौनंद अमृत प्रभा का हिकु पासे ॾों ब्रेक ईंदो तॾहिं ॿिए पासे वहंदो दवा फ़ाइदो तॾहिं कंदी जॾहिं परहेज़गारी हूंदी न पोइ कहिड़ो कहिड़ो सभु कुझु असांजे अंदरि पियो आहे नौनंद अमृत प्रभा का नाम नौनंद अमृत प्रभा का नाम देहि महेश का देहि महेश का विश्राम देहि महेश का विश्राम नवई निधियूं सब कुछ अंदर प्रभु का नाम बस प्रभु नाम में जुड़िया रहा सखी बाबा जो रूप आ सॼो जेकी हे पद हले थो मुंहिंजा प्यारा संतन जे संग में छा पाए आया कीअं उन सां जुड़िया रहा हो देही में इसका विश्राम बस देही में इन्हीं विश्राम में समाया रहा नाम में बस जेकी अचे खाधो पीतो बस कहीं बोलायो तो बोलियो कहीं खारायो तो खायो कहीं पारायो तो पातो श्री राम मथे हाँ सुन समाध अनहत तह नाद सुन समाध अनहत तह नाद सुन समाध अनहत तह नाद कहन न जाई अजरज बिस्माद हो कहन न जाई अजरज बिस्माद कहन न जाई अजरज मुंहिंजा प्यारा चुप करण सिखो असां चुप करण मन चुप करे बस नाम लगाइणो पवंदो मन खे चुप करण लाइ प्रभु जी बख़्शिश पाए चुप करण सिखो प्रभु कृपा करे बस नंढड़े हूंदे बाबा चोलो छॾे खां पोइ केतिरा साल शमशान में घंटनि जा घंटा चुप में वेठा हूंदा हुआसीं प्रभु विहाए छॾे सुन समाज बस बाहर सुन अंतर सुन चौथे पद में जो नर पहुंचे ताको पाप न पुन बस जड़ा पाप न बचदो ही कोन जेको सन में समाजे श्री राम आसन बैसन थिर नारायण हा जॻह सुजला चार ॾाका जेके सॼा अथऊं बुख दुख राम ओजागो एकांत और मौन और बुख और ओजागो जागणो सदाई मन खे जगाइणो ओजागो मीन्स मन खे जगाइणो सॼी राति जाॻियो मन न जाॻियो कहिड़े कम जो मन खे जगाइणो श्री राम बस पाण शांत पाए वेंदो सुन समाद अनहत नाद कहन न जाई अचरज बिस्माद या चवण में न ईंदो न ॿियो ॿुधी सम्झो न सम्झी सघंदो श्री राम पर प्रभु कृपा करे छड़ो असांजे हिन पासे लगन थिए तिन देखा जिस आप दिखाए तिन देखा जिस आप दिखाए ओ तिन देखा जिस आप दिखाए तिन देखा जिस आप दिखाए तिन देखा जिस आप दिखाए तिन देखा आप दिखाए वही ना है
वही सा वेही बाकी रख रहत सां मिली साध संगत सां पसु अंदर बेही मान शा देही मोटी मिलंदे की न की। प्रभु कृपा कंदो न थोड़ो एकांत में वेही ॾिसंदासीं भाई न चोले मिलण जो कहिड़ी शराफ़त थी वेली। असां त जीअं पलजी पियासीं जीअं नंढड़े खां वठी रोइणो रोइणो आहे। ॾिसो सत शास्त्रनि ॾे पंहिंजी ज़िंदगी खे ठाहे ॾिसूं पंहिंजो बालक जनम वेठा करे थो पैदा थिए थो सॼो ॾिसूं था वीचारो असमर्थ आहे ॿोले नथो सघे हुनखे हर दर्द माण्हू ॿियो नथो ॿार जो ॼाणे सघे इहा स्थिति रहे थी। नंढड़े हूंदे वरी जेकॾहिं वण जी चंचलता में रहे थो केतिरनि जूं चमाटा लॻियल थियूं ग़लतियूं थियनि थियूं। हे जीवन वॾे थियण खां पोइ कहिड़ो कहिड़ो परिश्रम करणो पए थो थोरी ख़ुशी जे करके छा छा थिए थो। प्रभु जन्म ॾिनो आहे रहणो आहे पर थोरो बसि सम्झी थियूं पंहिंजो पाण प्रभु लाइ वैराग पैदा थिए प्रभुमय जीवन थी वञे असां प्रभु में समाइजी वञूं। इहो संत जे संग जो फल आहे। तिन देखिया जिस आप दिखाए तिन देखिया जिस आप दिखाए नानक तिस जने सोझी पाए नानक तिस जने सोझी पाए ओ नानक तिस जने सोझी पाए बाबा नानक तिस जने सोझी पाए। आप किया कराया आप करने जो नानक को पसरिया दूसर हुआ न होगा। राम राम तन देखा जिस आप दिखाए नानक तिस जने सोझी पाए नानक तिस जने सोझी पाए ओ नानक तिस जने सोझी पाए नानक तिस जने सोझी पाए। मां वेनती रखां छल न असांखे विसरे। ॾिसो साहिब रस्तो ॿुधाए करके पिछाड़ी छा चयूं असांजे हथ में न रहियो त असां संत जो संग कयूं। तिन देखिया जिस आप दिखाए नानक तिस जन सोझी पाए। प्रभु कृपा करे जेकी ॿोलण थिए थो मन महसूसु न कंदो हूंदो मां चई छा रहियो आहियां प्रभु छा थो मूंखे चवाए त मां इहो कीअं ॾिसंदुमि। मां अॻ में चवंदो आहियां कॾहिं बि वाणी में हलंदे कंहिं विवेक दृष्टि सां ताड़ना जे रूप में अखर अची थो वञे त असां कंहिंजे लाइ उहो बि निकिरंदो हूंदो राम। पर मां कई भेरा हिन बंदे खां चवायो आहे प्रभु स्टेज ते लथे खां पोइ मां सभिनी जे चरणनि जी ख़ाक आहियां। प्रभु जंहिंखे जीअं हलाए थो तीअं हले थो। आपे भांडे साजन आपे पूर्ण दे हिकड़ी दुध समाए हिकड़नि खे थधो मिठो करे थो छॾे हिकड़नि खे गरम बणाए थो त्रिगुणी माया आहे पंहिंजे रूप सां हलाए थो। हिकु निहाली पैस वञे ऊपर रहन खड़े पे निहाली माना पलंगनि ते समाए थो हिकड़नि खे मथां पहरो थो ॾिवाए तिना संवारे नानका जिन को नज़र करे कंहिंखे बख़्शींदो पलंगनि वारनि खे हलाए मथां वारनि खे। राम सभु कुझु प्रभु जंहिंखे जीअं कराए थो या दृष्टि न रहंदी त हे प्रभु कंहिंखो छा थो कराए इहा भक्ति जी दृष्टि आहे। प्रभु मय सॼो संसार आहे इहा ई भावना रहंदी आहे हिन बंदे जी। श्री राम मां जेका साहिब ने थ्योरी ॿुधाई त गुरमुख ऐं मनमुख थियण लाइ हिकिड़ो रस्तो ॿुधाया आहे फ़ाइदे जो। जीव खे जेकी वणे प्रभु अंदरि सभिनी जे वेठो आहे। एतिरे अखरनि सां हाणे मथां प्रसाद सॼी संगत में वेठे वेठे हिते जीअं नेम आहे हलंदो आराम सां सभिनी खे मिली वेंदो। सदाईं मिलिया पियाऊं सदाईं गड़िया पियाऊं दर्शन मेल आहे संतनि जे संगम सां वचन खणी वञ जेकी ॿुधो आहे इहो ई प्रसाद आहे। घर वञी बाबा हे सत्संग हे वचन हलिया कहिड़े संत जे मोह में हलिया इन सोचण जी ज़रूरत न आहे। जॾहिं बि कोई संतनि असां बालको मोकिलियूं पाण वञूं मोटी इहो प्रसाद विरायूं हे संतनि जा वचन हलिया जंहिंमें जीव जो उद्धार थिए। श्री राम। हाणे सभु प्रसाद खणाए तयार आहिनि। कमली सुखामृत प्रभु नाम बाबा सुखमनी सुखामृत प्रभु नाम। मां में वेनती कई
मिली सच्चाई सां चइजे त संतनि अचण जो मुल आहे, मोकिलाइण जो लफ़्ज़ संतनि जे पासे आहे काथे लिखियल हुजे त मूंखे ॿुधाइजो मिली। जेतिरो रहूं जेसि ताईं प्रभु रहाए वरी असां मोकिलाइण इहो भेटा रखंदी प्रसाद मिलंदो। इन लाइ पेटियूं रखियूं आहिनि। भेट रखण सां असां पंहिंजे जीव पंहिंजे मन में ॾिसे ओ कुझु बि रखे थो मन भाएसि थो मां रखां थो। पेटी में अलाह कंहिं ॾिठो कंहिं विधो। श्री राम न कंहिंखे कमतरी लॻे मां थोरो विधो, 100 वारो रुपयो थो विझे, लख वारो 1000 थो विझे, किरड़ वारो लख थो दान करे। संतनि जी शेवा में लख पंहिंजो कमु कंदो, 1000 पंहिंजो कमु कंदो, रुपयो पंहिंजो कंदो, दोरा न आहे। ॿुधी त ज़ोर ॾियण जी कोई ज़रूरत कान्हे, पर बाबा फल त बराबरि मिलंदो न। जेको 100 पती वारो आहे उनखे रुपए जो फल ओतिरो ई मिलंदो, जेको लख वारो 1000 कंदो, जेको किरड़ वारो लख कंदो, फल त बराबरि मिलंदो न। हिते ॿुधी ते ज़ोर ॾियूं, असां लाइ सभु बराबरि आहिनि न। कंहिंखे अहम न अचे मां घणो रखियो थोरो रखियो, उनजो फल वधे, मां इन लाइ पेटियूं रखियूं आहिनि त उनजी बरकत फल वधे। न त असांखे दान पैसो वठणो ई छाजे लाइ आहे भाई असांखे। राम रुक जा चणा आहिनि बाबा, रुक जा बाबा साईं हमेशह चवंदा ॾींहुं ख़ाली न रहंदो, रुक जा चणा चबियूं था असां। हे पूजा जो पैसो शेवा संगत में लॻे थो। 3 अखरनि सां मां तव्हां ॿुधायो हितां जो पैसो कंहिं ॿिए प्रकार न, निर्माण में, भोजन भंडारे में, टियों दान में, चौथों पासो ई कोन्हे हितां जो। कोई ईअं अचे असांखे चए साईं हे धर्मार्थ हलाइजो, अरे न त मुंहिंजो पैसो कंहिं फैक्ट्री में वञे थो या व्याज ते हले थो, जो तूं मूंखे चवण अचे त हे धर्मार्थ हलाइजो। हे शरीर धर्मार्थ आहे, तूं कंहिंखे चवण आयो आहे? तंहिं लाइ तुंहिंजे हथ में वठणो ई न आहे, हेॾे विझ तोखे। राम सभिनी जे फल वधाइण लाइ, फल वधाइण जे लाइ गृहस्थीअ सां फलिया फूलिया रहूं, संग कयूं था, पर थोरो धर्मी, छो जो कलयुग जो धर्मी धर्म करह गावा वाहे मंगह मोख द्वार। धर्मी धर्म करण खां अॻु में ई फल नष्ट थो थी वञे, भाए थो वञे। तीर्थ बिरतर मूंखे इन लाइ इहो सलोक ॿुधी करे क्यास अचे थो। मुंहिंजे सोचण जो पंहिंजो ढंग आहे। चई गुरु नानक कलयुग आयुसि, चई बाबा सत्संग में न ईंजांइ, प्रसाद महिल ईंजांइ। छो प्रसाद में ईंदो आहे? चुप करे प्रसाद हली छो गोड़ थींदो आहे? राम 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 न बाबा। भागवत में कलयुग जे लाइ लिखी छॾियो, खोटो कमु जॾहिं कंदे तॾहिं फल मिलंदो, सुठो कंदे राम, सुठो सोचींदे तोखे सुठो फल मिलंदो। सतयुग में जॾहिं सुठो कमु कंदो तॾहिं फल मिलंदो, खोटो सोचींदो फल मिली वेंदो। पर भागवत में कलयुग जे लाइ इहो कुझु चई छॾियो, पर न सजन संतन असांखे चयो न, खोटो ख़्याल बि तोखे मन में न उठाइणो आहे, जंहिंसां तूं पंहिंजे मन खे मलीन कंदे वातावरण बि मलीन थी वेंदो। हमेशह सुठो ख़्याल उठाइणो आहे, सुठो कमु करणो आहे। श्री राम। तंहिं लाइ संगत में प्रसाद हले थो, इहो संगत जो दर्शन आहे, मोकिलाइणो आहे, न संगत खे तकलीफ़ थिए। सुखमनी सुखमृत प्रभु बाबा सुखमनी सुखमृत प्रभु भगत जना के मन विश्राम। भगत जना के मन विश्राम। ओ भगत जना के मन विश्राम। बाबा भगत जना के मन विश्राम। सुखमनी सुखमृत प्रभु बाबा सुखमनी सुखमृत प्रभु सुखमनी बाबा सुखमनी। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय